नाज़रीन, सखर जे हॉकी ग्राउंड में शेर मोहम्मद मुगैरी पारां वुमेन हॉकी टूर्नामेंट कराई वई। फाइनल मैच शहीद मरियम मुख्तियार 11 ऐं बेनज़ीर भुट्टो 11 में थी। शहीद बेनज़ीर भुट्टो 11 फाइनल खटे ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती आहे। वधीक तफ़सीलन ॾिसूं था फरीद सुमरो जी ही रिपोर्ट। आज ही शेर मोहम्मद मुगेरी पारा हॉकी ग्राउंड में वुमेन हॉकी टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ टीमुनि हिस्सो वरितो। रांद जी निगरानी स्टार हॉकी लीग जी अॻवान इरम बलोच ऐं पाकिस्तान अकेडमी जी सरबराह सोनिया खान कई। टूर्नामेंट जे फाइनल में शहीद बेनज़ीर भुट्टो 11 ऐं शहीद मरियम मुख्तियार विच में थियो। शहीद बेनज़ीर भुट्टो 11 मैच खटे ट्रॉफी पंहिंजे नाले कई। मैच जो मेहमान ख़ास पीपी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह जो पुट ज़ीरक शाह जन हुआ। फातह टीमुनि के तोहफ़ा ऐं ट्रॉफी ॾिनी। आयल मेहमाननि के पिण अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। इन मौके ते सदर आरिफ महमूद, रिज़वाना चाचर जन मेहमाननि जो शुक्रियो अदा कयो ऐं उन्हनि चयो त हिन मैच जो मक़सद कश्मीरियुनि सां इज़हारे यकजहती हुई। न पहिरें भी थींदा रहिया आहिनि। हिन ई ग्राउंड में, हिन ई सखर शहर में बेनज़ीर गोल्ड कप थी चुकियो आहे। ॾाढो सुठो गोल्ड कप हुयो। वुमेन हॉकी टीम जी मैचिस थियूं। उहो त सिर्फ़ु सिंध मां आयल आहिनि, उहो त पाकिस्तान भर मां टीम्स आयलियूं हुयूं। त हू वॾे पैमाने ते थियो, पर ही भी हिकु वॾे पैमाने ते थिए थो। सिंध जी अंदरून सिंध जूं टीमियूं अची करे हिते रांदि रहण शुरू कयूं आहिनि। वुमेन हॉकी अकेडमी जो है वो सखर की कोलैबोरेशन के साथ इवेंट ऑर्गेनाइज किया। मेरा ख्याल है ऐसी लीग्स या ऐसे छोटे छोटे इवेंट जो है वो होते रहने चाहिए। इससे ये होगा कि स्टार्स जो हैं, वो जो नए बच्चे हैं जिनको कोई भी नहीं जानता, वो सामने आएंगे, उनको खेलने का मौका मिलेगा। इरम बलोच का ये बहुत अच्छा इनिशिएटिव है। मैं समझती हूँ कि अगर एक प्राइवेट सेक्टर जो है वो अकेली यहाँ पे इतना बड़ा इवेंट जो है ऑर्गेनाइज कर सकती है, तो अगर उसे गवर्नमेंट की तरफ से सपोर्ट हो या आपके जो यहाँ की जो भी आपकी फेडरेशंस है, अगर वो सपोर्ट करे, तो वो इससे भी ज़्यादा अच्छी जो है वो एक्टिविटीज हो सकती हैं। लड़कियों को खेलने का मौका मिल सकता है। हिकिड़ी लीग थी वञे सिंध में, सिंध जी हिस्ट्री में मतलब फर्स्ट विमेन हॉकी लीग है जेका हिते असां जेको आहे सखर में ऑर्गेनाइज़ कई आहे। लेकिन मेज़बान असां जेका बाद वारा आहियूं पाण स्टार वुमेन हॉकी अकेडमी वारा। त इन में हर इलाइक़े जूं 2, 3, 4 छोकिरियूं सभिनी हिस्सो वरितो आहे ऐं तमामु जोश और जज़्बे सां हिस्सो वरितो आहे। पंजाब को भी छोकिरियूं आयूं आहिनि, जेका असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। वरी हिकिड़ी सिंध जी कामयाबी आहे। जी सरकार ईअं त असांजी जेका अकोमोडेशन आहे सैयद खुर्शीद शाह साहब असांखे प्रोवाइड कई आहे। तमामु सुठी रिहाइश आहे हॉस्टल में। तमामु जेके त आरामदेह कमरा आहिनि ऐं सिक्योरिटी बि उन्हनि असांखे प्रोवाइड कई आहे। ऐं ही हॉकी ग्राउंड आहे जेको असांखे डेज़ लाइ मिलियो। ऐं उनजे अलावा असांजा कुझु स्पॉन्सर्स आहिनि ऐं हीउ जेको कैम्प जेको मुकमल जेको सपोर्टेड बाय हाजी शेर मोहम्मद मुगैरी साहब जेको जैकाबाद जा सोशल लीडर आहिनि, उन्हनि असांखे सपोर्ट कई आहे, जंहिंसां असां तमामु जेके इहो इवेंट आहे सुठे नमूने सां असां इहो हिते कयो आहे। बलोच ने ये बहुत ज़बरदस्त इवेंट करवाया है। बहुत खुशी हुई हमें कि हमारे शहर सखर में इस तरह के इवेंट्स होते हैं और हमें इस चीज़ की भी खुशी है कि हम गर्ल्स को, ख़वातीन को अपना टैलेंट शो करने का मौका मिलता है। हमें भी अपने स्पोर्ट्स का आगे जाने की खुशी होती है कि हम आगे बढ़ें, कुछ करें और अपना नाम रोशन करें। और लड़कियों को मौका मिलता है ये खेलने का, घर वाले सपोर्ट करें हर लड़की को। हर लड़की का दिल होता है कि वो बाहर निकले, खेले ऐसे और अपना नाम रोशन करे और अपने बड़ों का नाम रोशन करे। शहर में असां 20-30 छोकिरियूं जेकियूं आहिनि हिन इवेंट में हिस्सो वरितो आहे। हिन इवेंट जी ऑर्गेनाइज़र जेकी मैम इरम बलोच आहे, असांजी अकेडमी जी कोच ऐं सदर आहे जेकी, उन जेको आहे असांजे लाइ हिकु वॾी अचीवमेंट आहे कि असां जैकाबाद जहिड़े शहर में जिथे कोई ग्राउंड न आहे, उन शहर में अची करे असां वॾनि शहरनि जी यानी लाहौर जी टीम में मुक़ाबिलो करे असां रनर अप थियाऊं। त इहा असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे कि असां इन मक़ाम ते पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते भी असां वेंदासीं। अहिड़ा इवेंट्स थियण घुरिजनि। लीग हुई है स्टार वुमेन्स हॉकी अकेडमी की तरफ से, जिसमें हम लोगों ने रनर ली है ट्रॉफी। हम लोग बहुत खुश हैं। इस तरह के इवेंट्स होने चाहिए ताकि गर्ल्स आगे आए और पाकिस्तान का नाम रोशन कर सके, क्योंकि जब लीग्स होती हैं तो प्लेयर्स को अपना परफॉर्मेंस दिखाने का मौका मिलता है और लीग से ही अब हमारा गेम अच्छा होता है। और अगर इस तरह की लीग्स होती रहेंगी सखर में, तो हम लोग इंशाल्लाह आगे जाके पाकिस्तान का नाम रोशन। फरीद सुमरो, मेरान टीवी।